औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जुम्मे जी नमाज़ जो बयान। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सन पहिरीं हिजरीअ में जॾहिं कअबे खां मदीने पाक वञी रहिया हुआ त रस्ते में जुम्मे जी नमाज़ जो हुकुम मिलियो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद जुम्मे जे अंदि नमाज़ जुम्मे जी अदा कई। मसइलो जुम्मे जी नमाज़ फ़र्ज़ थियण लाइ 9 शर्तनि जो हुजणु ज़रूरी आहे। पहिरीं मिस्र में रहणु। मिस्र उहा जॻह आहे जंहिंमें अमीर ऐं हाकिम रहंदा हुजनि, जेके शरी हुकुम हलाए सघंदा हुजनि ऐं सज़ाऊं ॾेई सघंदा हुजनि। नंबर 2 चङो भलो हुजे, बीमार न हुजे। नंबर 3 मर्द हुजे, औरत न हुजे, औरत जे मथां जुम्मे जी नमाज़ फ़र्ज़ न आहे। नंबर 4 आज़ादु हुजे, कंहिंजो बानू न हुजे। नंबर 5 बालिग़ हुजे। नंबर 6 अक़ल वारो हुजे, चरियो न हुजे, चरीअ जे मथां फ़र्ज़ नमाज़ न आहे जुम्मे जी। नंबर 7 बेना हुजे। नंबर 8 हलण जी ताक़त हुजेसि तॾहिं जुम्मे जी नमाज़ अदा करे, उनजे मथां फ़र्ज़ु आहे। नंबर 9 दुश्मन जो डपु सख़्तु मींहुं ऐं गप न हुजे, नई क़ैदी हुजे। आम कुतुब में इन ॻाल्हियुनि जो 6 जो शर्तुनि जो दलील आहे। मसइलो उन्हनि शर्तनि मां को बि हिकु शर्त न लधो वियो त जुम्मे जी नमाज़ फ़र्ज़ु न थींदो, पर जेकॾहिं उन हूंदे बि जुम्मे जी नमाज़ पढ़ियाऊं त दुरुस्त आहे। आम कुतुब में इन ॻाल्हियुनि जो दलील आहे। मसइलो उज़र वारो जेको जुम्मे जी नमाज़ नथो पढ़े, उन लाइ मुस्तहब आहे त जुम्मे जी नमाज़ थियण बैदि अॻी नमाज़ पढ़े। शामी अंदरि इन ॻाल्हियुनि जो दलील आहे। मसइलो जुम्मे जी नमाज़ सही थियण लाइ शर्त हे आहिनि। मिस्र हुजे, यानी मिस्र वारो इलाइक़ो मुल्क हुजे। बादशाह जी तरफ़ां इजाज़त हुजे। अॻी जो वक़्तु हुजे। उज़न आम हुजे। मसइलो जामी मस्जिद जो दरवाज़ो खुलण सां उज़न हासिल थी वेंदो। जमात हुजे। मसइलो इमाम खां सवाइ घटि में घटि 3 जमाती हुजनि। नंबर 6 ख़ुतबे जे फ़र्ज़ खां अॻु जमात जी मौजूदगी में पढ़िजे। जमात जी गैर मौजूदगी में या फ़र्ज़ खां पोइ ख़ुतबो पढ़ियाई त सही न थींदो। आलमगीर में इन जो दलील आहे। मसइलो ख़ुतबे में 2 फ़र्ज़ आहिनि। इन 2 फ़र्ज़नि जो अॻियां हिसो ईंदो जेको तव्हांखे इंशाअल्लाह कुझु ई देरि में पहुची वेंदो।